पूरी दुनिया जी हज़रत अली करमल्ला वजह जी विलादत बासादत जी ख़ुशीअ में खानपुर में शिया अलाउंस ऐं वहदतुल मुस्लिमीन पारां ईदगाह रोड खां रैली कढी वई। रैली मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे ज़िलई सदर असगर अली सेठार, शिया अॻवान डॉक्टर गुलाम असगर मंगणार, मौलाना बहादुर सुमरो, ताहिर सेठार ऐं ॿियनि जी अॻवाणी में कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे अलमुर्तज़ा चौक पहुती, जिते मोमिनीन पारां मौला जी विलादत जी ख़ुशीअ में केक काटियो ऐं मिठाई तक़सीम कई। ऐं अॻवाननि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त हर साल जियां असां ये रैली मौला अमीर अली अलैहिस्सलाम जे विलादत जे मौक़े ते कढंदा आहियूं ऐं जेका खानपुर जे मेन बाज़ार खां थींदी नुहानी पीर ते ख़तमु थींदी आहे, जिते मजलिस अज़ा ऐं उन खां अलावा न्याज़ वग़ैरह तक़सीम कयो वेंदो आहे। हीअ पुरअमन रैली आहे। ही सभिनी मकातब फ़िक्र जा माण्हू असांजा माण्हू हिन रैली में शामिलु हूंदा आहिनि ऐं सभई माण्हू जेके आहिनि से उन्हनि में ख़ुशी ऐं जोश जो वलवलो हूंदो आहे। रैली पूरे आलम इस्लाम ऐं पूरनि सभिनी मुस्लमाननि जे लाइ, छाकाणि त मौला अली अलैहिस्सलाम फ़क़ति शियनि जो न पर सभिनी सॼी दुनिया जो ऐं आलम इस्लाम जो हिकु हीरो, हिकु असदुल्ला यदुल्ला ऐं मौला अमीर अलैहिस्सलाम बिल्कुलु इस्लाम जो हिकु थंभो आहे। असांजी इहा रैली सबूत आहे पंहिंजे मौला अमीर सां त असां हर साल वांगुरु हीअ रैली मौला जे अक़ीदत में कढी करे ज़माने खे इहो ई ॿुधाईंदा आहियूं त मौला अली अलैहिस्सलाम फ़क़ति शियनि जा इमाम न आहिनि पर पूरी इंसानियत जा इमाम आहिनि। ये असांजी मौला अमीर कायनात जी रैली जेका हर साल जीअं निकिरंदी आहे तालके खानपुर वहदतुल मुस्लिमीन तरफ़ां, हीअ जेका रैली आहे असां मुस्लिम उम्मा जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। हीअ रैली सिर्फ़ु शिया जे लाइ न आहे या कंहिं सुन्नीअ जे लाइ न आहे, हर मोमिन ते वाजिबु आहे मौला कायनात खे यादि करणु ऐं उन जी तारीख़ खे यादि करणु। 13 रजब मौला अली जे विलादत बसादत जो ॾींहुं आहे। असां शिया क़ौम बल्कि आल इस्लाम ईद खां घटि न आहे। तमामु मुहबाने अहल बैत मुहबाने अली के ईद जूं लख लख मुबारकूं। हिननि चयो त अॼु उन अज़ीम इंसान जी विलादत आहे जेको इल्म जो घर हो, जंहिंजी अदालत सदियुनि ताईं मशहूरु आहे, जंहिंजी बहादुरी तारीख़ में सांडियल आहे। अॼु मौला जी विलादत जी ख़ुशीअ में मोमिनीन समेत आलम इंसानियत में मलाई पई वञे। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे दरगाह नुआणी पीर ते इख़्तिताम पज़ीर थी। कैमरामैन अली मुर्तज़ा शाह सां गॾु अब्दुल मालिक महर, आवाज़ TV न्यूज़ खानपुर।